नाज़रीन, कोटड़ी जे साइट वारे इलाइक़े में बरसाती पानी निकाल न थी सघियो, जंहिं करे रहवासी परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो कोटड़ी मां धरती न्यूज़ जो रिपोर्टर एजाज़ मुगल। नाज़रीन, समूरी सिंध जियां कोटड़ीअ में ऐं भरपासे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गुज़िरियल 3 ॾींहंनि खां किथे हल्की त किथे तेज़ चौमासी बरसाति जो सिलसिलो जारी आहे। अॼु सुबुह कोटड़ी ऐं भरपासे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हल्की हल्की बरसाति पिणु थी आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मुसलसल बरसाति खां पोइ कोटड़ी जो साइट वारो इलाइक़ो जेको लखनि जी आबादी ते मुश्तमिल आहे ऐं अक्सर हिते पूरे तबिके जी आहे, जेको साइट जा केतिरा ई इलाइक़ा आहिनि जिते पाणी बीठो आहे। रोड रस्ता गलियूं तोड़े चौकनि चौराहनि ते पाणी बीहजी वियो आहे, जंहिं करे हितां जा शहरी सख़्त परेशानी खे मुंहुं ॾिया आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि जंहिंमें पोपट ॻोठ, ईज़ादल ॻोठ, मिस्किन कॉलोनी, गुलशन महसूस समेत बबरी स्टॉप, ब्रुई चौक समेत ॿियूं केतिरियूं कॉलोनियूं आहिनि जिते रोड रस्तनि तोड़े गलियुनि ऐं घिटियुनि में जेको आहे सो पाणी बीहजी वियो आहे। उते के रवासी सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, पंहिंजी मदद पाण त पाणी कढण में रुधल आहिनि। गॾोगॾु अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिते जी इंतिज़ामिया जी नाअहली उहा आहे त एडमिनिस्ट्रेटर म्यूनिसिपल कमेटी बोलाड़ी असगर भंड जी नाअहली उहा आहे त हिन समूरी सूरत हाल में हिन वक़्तु ताईं हुन कंहिं बि इलाइक़े जो दौरो न कयो आहे ऐं ना ई असांखे म्यूनिसिपल बोलाड़ी जेको अमल हो असांखे किथे वर्क कंदे नज़र अचे थो। हितां जा रवासी पंहिंजी मदद पाण तहत पाणी कढण में रुधल आहिनि। अव्हांखे हिते इहो ॿुधाईंदा हलूं त हिन चौमासी बरसातियुनि खां अॻु डिप्टी कमिश्नर जामशोरो कैप्टन रिटायर फरीद मुस्तफ़ा पारां अॻकथियुनि जी बरसाति खां हवाले सां मीटिंगूं कयूं वयूं, इजलास पिणु कया विया, लाॻापियल अमलदारनि खे पाबंद बणायो वियो त चौमासे जी बरसाति खां अॻु अवां जेको बंदोबस्तु कयो वरितो। पर उन बावजूदि जेके डिप्टी कमिश्नर जामशोरो कैप्टन रिटायर फरीद मुस्तफ़ा जेकी गॾिजाणियूं उहे सिर्फ़ु DC हाल ताईं महदूद रहियूं ऐं फोटो सेशन ताईं महदूद रहियूं, जॾहिं त कोटड़ी जो साइट वारो इलाइक़ो जेको लखनि जी आबादी ते बदल आहे, उन साइट जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा हिन वक़्तु पाणी हेठि अची विया आहिनि, शहरी सख़्त परेशानी खे मुंहुं ॾिया आहिनि। हिन वक़्तु ताईं किथे बि असांखे म्यूनिसिपल कमेटी बोलाड़ी जो को अमलो नज़र न पियो अचे। हिन वक़्तु बि आऊं ब्रोई चौक जेके इलाइक़े में बीठो आहियां, जिते अगरि मुंहिंजो कैमरामैन इम्तियाज़ हुसैन अव्हांखे ॾेखारे सघे त ही ब्रोई चौक जी सूरत हाल आहे। हिन हिकु मेन रोड आहे जिते पाणी भरियल आहिनि, मासूम ॿारला अचनि पिया वञनि पिया, उहे पाणी खे जेको आहे सो क्रॉस करे वञनि पिया। न ई असांखे हिते को जेको बंदोबस्तु नज़र पियो अचे पियो, न ई वरी म्यूनिसिपल बोलाड़ी जो को अमलो नज़र पियो अचे पियो जेको हिन पाणी खे निकाल करे सघे।